मीरपुर माथेलो में मवालिन खिलाफ पुलिस जो ऑपरेशन, केतराई मवाली गिरफ्तार। मीरपुर माथेलो शहर में मंशा जे वाद ऐं पंजाब खां आयल मवालिन जे कटक खिलाफ मीडिया ते आवाज़ उथारण बाद पुलिस कार्रवाई करे केतिरनि मवालिन खे गिरफ्तार करे वरितो आहे। शहर में वधंदड़ चोरियुनि खां पोइ पुलिस कई मवाली गिरफ्तार करे वरिता। पुलिस मूजिब मवालिन जे वारनि जी कटिंग कराए ऐं खेनि नवां कपिड़ा पाराए इलाज लाइ कराची मोकिलियो वेंदो। नाज़रीन, मीरपुर माथेलो में मवालिन खिलाफ पुलिस जो ऑपरेशन, केतिराई मवाली गिरफ्तार। शहर में जेका भी आहिनि उनखे इहो असां वाज़े तौर पैगाम आहे या मीरपुर माथेलो छॾे वञनि या पंहिंजो जेको आहे बंदोबस्तु करे। हिननि जो छा कंदा? हिन मवालिन खे असां जेको आहे तड़बड़ कराए वार ठाराए करे इलाज लाइ मोकिलींदासीं कराची। सही आहे। हे जेको आहे हाणे आधी ॾुआरी थी विया आहिनि, इन जे लाइ चोरी चकर में इहे करनि था। इलाज जो असां ॿियो कुझु न थींदो, हिन जो असां इलाज कराइण हिन जो जीअं